टनो मोहम्मद खान जे ॻोठ हाकिम ज़ौर जे समें ॻोठाणनि अब्दुल रहमान ज़ौर, मोहम्मद उस्मान ज़ौर, अकबर ज़ौर, अमीन ज़ौर, मंज़ूर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में बुलड़ी आबादगार रोड ते एहतिजाजी जुलूस कढी पैदल मार्च करे धाणो हणी रेड सिंधी केटल फार्म जे सुप्रीडेंट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असां 1958 खां बि पहिरियां अबनि ॾाॾनि खां हिते हारपेरी ज़मीन कंदड़ आहियूं, पर हिन वक़्तु रेड सिंधी केटल फार्म जो नओं ईंदड़ सुप्रीडेंट मुज़फ़र मेमन असांखे हारपे ते मिलियल 100 एकड़नि खां मथे ज़रई ज़मीन गैर मक़ामी माण्हुनि खे ॾेई हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जिन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त केटल फार्म जी इंतज़ामिया असांखे चयो त असां केटल फार्म जे माल जे चुपाए माल जो गाह करण जो जवाबु ॾियण ऐं गैर मक़ामी माण्हुनि खां लखे रुपया पैसा वठी खेनि ॾेई हथियारबंद विहारिया विया आहिनि, जंहिं सबबु असांजो ॿार बचो ख़ौफ़ में वरितल आहे। रोज़ जे बुनियाद ते हथियारबंद असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त असां हारियुनि सारियुनि जो फसल खणी मुकमल कयोसीं त हथियारबंदनि सुप्रीडेंट जे चवण ते ट्रैक्टर वहाए असांखे हारपे ते मिलियल ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं सबबु असां सख़्त परेशानी में मुब्तला आहियूं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे हारपे ते मिलियल ज़मीन वापसि कराए सुप्रीडेंट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में ॻोठाणा सख़्त एहतिजाज करण ते मजबूर थींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची